आशिक़ फ़क़ीर खे हथु ॾेखारियो ऐं फ़क़ीर हथु ॾिठुसि तॾहिं चयईं, तुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं ऐं ख़ुशियूं लिखियलु आहिनि, हिकु प्यार जी शादी बि लिखियलु आहे। तॾहिं आशिक़ चयो, जंहिंसां प्यारु कंदोसि उन जी 2 महीना अॻु में ई शादी थी वई आहे। राति जो गर्मी ॾाढी थी हुजे ऐं मस निंड थी अचे, तेॾी महिल वरियो मच्छर मथां चक हणे निंड ई फिटियो वञे, कावड़ ॾाढी थी चढ़े, मच्छर भॼियो। जॾहिं मुर्शिद पंहिंजे प्यारे मुरीद खां वठण वियो, पोइ छा थियो तव्हां पाण ॾिसी सघो था। तुंहिंजो दीदार करण आयो हूं, तुंहिंजी हाज़िरी भरण आयो हूं, चङू सुहिणा ॿियूं ॻाल्हियूं फ़ोन ख़ाली ते न, लोड ऐं पैकेज ते। महबूबाउनि जो ब्रेकअप ऐं खुटलनि आशिक़नि जो एहतजाज। आशिक़नि जो चवणु आहे त असांखे जेके पैसा मिलंदा हुआ उहे ट्रॉफियूं ऐं चॉकलेट इन्हनि खे वठी ॾींदा हुआसीं, पोइ बि ब्रेकअप करे वियूं। असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे खुटलनि